अच्छा हिननि जी जेका आहे गाॾी चोरी जो मसइलो ऐं अली हसन मरी जेको आहे सो फ़ैसिलो कयो मूं वटि दाईं मरी आयो त मुंहिंजी गाॾी गुलाम हुसैन पठान खाए वियो। जॾहिं हिन खां पुछियोसीं त उहा गाॾी चोरी थी वई ऐं इहो ई मूं फ़ैसिलो कयो जेको अली हसन जो फ़ैसिलो थियलु। बाक़ी जेको आहे हुन इहो फ़ैसिले जी इनहराफ़ी कई उन ते 2 लख रुपया दंड रखियमि पंहिंजी मरी वारी तौर ते जी। ऐं गुलाम हुसैन पठान जेको आहे हाणे 13 लख उहो ॾींदो शोरूम वारे खे। ॿिन्ही धुरियुनि खे अलहमद पढ़ाए खीर खंड कयो अॻिराई कंदो उन ते 3 लख रुपया दंड। उन खां पोइ दुआ ख़ैर घुरी वई जंहिंमें जेको मरी साहिबु माना अलहमद पढ़ाई ऐं पंहिंजो पहलवान उन जी भाकर पाता पाण में ठही वियो।